हिते मां अहम ख़बर का आगाह करे रहा हूं। मादरी बोलियों के आलमी दिहाड़े ते सिंध असेंबली में सिंधी बोली के भेटा पेश करण वारो ठहराव पेश कियो वियो। PPMPA हीर सोहो सिंधी बोली के भेटा पेश करण वारो ठहराव असेंबली में पेश कियो आहे। ही ऐवान सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ते आलमी सिंधी बोली कॉन्फ्रेंस कोठाइण ते भेटा पेश करे थो। सिंधी बोली के भेटा पेश वारो साॻियो ठहराव PPMPA मारवी फसीब पेश कियो आहे। मुतालबो कयूं था त सिंधी समेत समूरियुनि मादरी बोलियुनि के क़ौमी बोली जो दर्जो ॾिनो वञे। ठहराव के मतन में इहो चवण आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां शेयर करे रहा आहियूं। मादरी बोलियुनि के आलमी दिहाड़े ते सिंध असेंबली में सिंधी बोली के भेटा पेश करण वारो ठहराव पेश कियो वियो आहे। मादरी बोलियों के आलमी दिहाड़े ते सिंध असेंबली में सिंधी बोली के भेटा पेश करण वारो ठहराव पेश कियो वियो आहे। PPMPA हीर सोहो सिंधी बोली के भेटा पेश करण वारो ठहराव असेंबली में पेश कयो। ही ऐवान सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ते आलमी सिंधी बोली कॉन्फ्रेंस कोठाइण ते भेटा पेश करे थो। सिंधी बोली के भेटा पेश करण वारो साॻियो ई ठहराव PPMPA मारवी फसीब पेश कयो। मुतालबो कयूं था त सिंध समेत समूरियुनि मादरी सिंधियुनि समेत समूरी मादरी बोलियुनि खे क़ौमी बोली जो दर्जो ॾिनो वञे।